जो सवाब लख दुरूद पाक जो सवाब बरगर सालत में ताज दौरे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बरकात खे हदियतन तोहफ़तन पेश कयो से महबूब जे नूरी हथारों अम्मा बतूल सैयदा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से सानिए ज़हरा अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से ऐं महबूब जे सचन असाबन सगोरन के पेश कयो से महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमनन के पेश कयो से महबूब जे नूरी न्याणिन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से ख़ुसूसतन मुझे इमाम सज्जादा मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से ॾाढो आदम कोटी मां महदी अलैहिस्सलाम ताईं कुल वलन के कुतबन के शहीदन के अब्दालन के औतादन के मस्तन के मजसूबन के सालकन के कलंदरन के ऐं कुर्बान साईं जे बाबा साईं बाबा मोहम्मद हाशिम सातो साईं के ऐं साईं जी वॾी मरहुमा अम्मा जी जलकिन जो सवाब पेश कयो से ऐं असां जेके बि दुआ में वेठा आहियूं असांजा जेके बि वॾड़ा आराई साहबारनि जा जेके बि माइट क़रीब हे फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि खे ऐं अरशद अली आराई साईं खे जो सवाब पेश कयो से मौला सभिनी के आका करीम जो पड़ोस नसीब फरमा मौला अॼो को साईं कुर्बान अली सतो साहब जो ख़ैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा रब सलवात पढ़ी बानो दुआ घुरंदो आ त तू कबूल कंदो वा रब नबी साईं जे ज़िक्र सलवात जो वास्तो थी कुर्बान अली सतो साईं जे जेके भी दिलनि में तमन्नाऊं आहिनि जायज़ उहे सभई पूरियूं फरमा कुर्बान साईं के ऐं अम्मा मिठी के मदीने ईरान इराक जी गॾु ज़ियारत जल्दी थे ज़ियारत या हाज़िरी नसीब फरमा कुर्बान साईं जे भारनि खे नौकरियूं अता फरमा ओ मौला साईं बिलावल मेमून साईं के ॿियो भी पुट ॾे ऐं न्याणी भी ॾे या दुआ कबूल फरमा कुर्बान साईं जे सभिनी भेनरुनि खे मुंहिंजे भेनरुनि खे क़यामत ताईं ऐं अम्मा जी जल खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं गुलाम शबीर आराई साहब के साईं जे शहजादे के भारन के बचड़न के अमड़िन न्याणिन के इमाम सज्जाद जो वास्तो थे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आराई साईं के रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा कुर्बान साईं के ज़ाहिरी ग़ैबी गंज अता फरमा साईं सिकंदर अली साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा फ़कीर फरादन मेमून साईं के सरकारी नौकरी अता फरमा ऐं साईं घोट थे जल्दी साईं के नेक साले घर वारी मिले मास्तरियाणी मिले सिया दुआ कबूल फरमा अॼु सॼी जमात जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जा दुख मुंहिंजा दुख ऐं ग़रीबतूं दूर फरमा साईं किबला साईं दीदार रहमान सियाल साहब के मोहम्मद बिलावल सियाल साईं के वॾी खिज़री हयाती अता फरमा हर शिया जे घर हर सुन्नी जे घर हर वली जे दरगाहन ते लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा कुर्बान साईं के जंहिं भी अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह नारे हैदरी